रियल न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां टन बागो खां ख़बर ॾींदो हलां। टन बागो मां FI साइबर क्राइम ब्रांच पारां गिरफ़्तार कयल नाए क्लास जो शागिर्द जी ज़मानत मंज़ूर। ख़बर मूजिबि 2 ॾींहं अॻु FI हैदराबाद में साइबर क्राइम ब्रांच ASP हैदराबाद अलीना राजपट जे नाले सां जहिड़ी फेसबुक अकाउंट WhatsApp ID ठाहिण जे केस में गिरफ़्तार थियल नौजवान जो रवासी नाए क्लास जो शागिर्द मोहम्मद अहमद उर्फ़ यासिर मेमन जी सिविल जज जुडिशनल मजिस्ट्रेट नंबर 3 हैदराबाद जी अदालत में ज़मानत मंज़ूर कई वई है। हैदराबाद के मशहूर वकील मियां ताज मोहम्मद गिरो अदालत में दाख़िल कयल दरख़्वास्त में मौक़ो इख्तियार कयो त नाए क्लास जो शागिर्द है। अॼु छंछरु ॾींहुं संदसि नाए क्लास जो प्रैक्टिकल इम्तिहान है, जंहिं करे संदसि ज़मानत मंज़ूर कई वई। अहिड़ी दरख़्वास्त ते अदालत नौजवान यासिर मेमन जी ज़मानत मंज़ूर करे खेसि आज़ादु करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। वधीक ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो रियल न्यूज़ सोशल मीडिया नेटवर्क आवाम जो आवाज़।